खबर तव्हां शेयर कयूं पिया दौलतपुर सफ़न में पीपल्स पार्टी तालका काज़ी अहमद जो जनरल सेक्रेटरी सरदार अली रज़ा ॾाहिरी सिटी ऑफिस पहुतो है। गुलाम मुस्तफ़ा जुनेजो की रिपोर्ट मूजिब पाकिस्तान पीपल्स पार्टी तालका काज़ी अहमद जनरल सेक्रेटरी पीपी अगवान सरदार अली रज़ा ॾाहिरी पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी ऑफिस पहुतो, जिते संदसि शानदार इस्तक़बाल किया वियो। मेन रोड ते पार्टी जो झंडो फड़कायो वियो। उन मौके ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे हुन चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशा ग़रीब मिसकिन माण्हुनि जी मदद कई है, ज़बरदस्त नमूने तरक्याती कम कराया आहिनि। हुन चयो त दौलतपुर सिटी अंदर तरक्याती स्कीमनि में असांजे कमनि में मुदाख़लत कई पे वञे ऐं असां चाहियूं था त या कम कयो या कम करण ॾियो, छो त दौलतपुर जे अवाम जूं उम्मीदूं असां में आहिनि। हुन मौके ते पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी दौलतपुर ऐं खड़ जे सीनियर वर्करनि हाजी मुमताज़ भुट्टो, बशीर अहमद भुट्टो, सोराब भुट्टो, ज़ुल्फ़कार अली भुट्टो, अज़ीज़ भुट्टो, रोशन अली सुमरो, गुलाम मुस्तफ़ा ॾाहिरी, जमशेद भुट्टो, गुलाम मुर्तज़ा भुट्टो, जान मोहम्मद भुट्टो, मोहम्मद हाशिम भुट्टो, मोहम्मद अयूब ॾाहिरी, फ़कीर ईदन गुलाबाणी ऐं ॿियनि शिरकत कई आहे। न दोस्त जेके आहिनि उन्हनि मूंखे प्रपोज़ल ठाहे ॾिनो आहे मुमताज़ भुट्टो साहिबु, जेको आहे सो सिटी सदर। मां उन्हनि खे चयो आहे भाउ वरी बि तव्हां जेको आहे सो पाण में रायो सलाह मशवरो करे, छा करे मां हिकिड़ो न आहियां, मुंहिंजा ही सभई भाइर आहिनि ऐं मूंसां गॾु कमु करण वारा आहिनि, ऐं जेको प्रपोज़ल ॾींदा इनशाला उहो ई थींदो। हाणे वर्सीअ खां पोइ नोटिफिकेशन कढंदा। स्कीमूं कुझु घटि आहिनि जेके असांजूं पंहिंजूं मां वेही माण्हुनि वांगुरु कूड़ण आहे त फलाणी स्कीम हले थी मुंहिंजी, फलाणी हले थी। बाक़ी हींअर अनूर शुगर मिल खां जेको हींअर इहा स्कीम हले पई ऐं हबेरी वारी असांजी स्कीम हले पई ऐं कचे वारो जेको आहे सो रोड उहा स्कीम हले थी। 3-4 स्कीमूं हलनि पियूं, ॿिया पर असां जेको आहे सो स्कीमूं ॾिनियूं आहिनि, इनशाला उहे जल्दी स्कीमूं थींदियूं। ईअं मां चवां त असांजे घर जो फ़र्ज़ु आहे ऐं जान में मुंहिंजो त भाउ आहे, छो जो हिन जो महरूम भाउ मुंहिंजो तमामु भाइरनि, जीअं मुंहिंजो वॾो भाउ इस्माइल साहिबु आहे ईअं अली मुराद भुट्टो ऐं हीअ बि मुंहिंजा ईअं भाइर आहिनि। असां जान मोहम्मद सां राब्ते में आहियूं ऐं असां हुन सां इनशाला जेको आहे सो अॻिते बि राब्ते में हूंदासीं ऐं हुनजो इलाजु कुझु थिए पियो कुझु कराईंदासीं ऐं जेकी हेल्प चवंदो असां हाज़िर कंदासीं।